सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त बांग्लादेश क्रिकेट टीम सफ़ीर तौर पाकिस्तान जो दौरो करे रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु त बंगाली क़ौम ख़िते जी अमीर तरीन क़ौमुनि मां हिकु आहे। संदसि चवणु त पाकिस्तान ऐं बांग्लादेश खे वेझो आणण लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु त असांखे ॿिन्ही मुल्कनि जे अवाम जे फलाह ऐं बेबूद लाइ कमु करणो पवंदो। संदसि चवणु त गॾिजी अहिड़ा क़दम खणणा पवंदा जंहिंसां ॿई मुल्क ख़ुशहाल थियनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त बांग्लादेश दुनिया में कामयाब मुल्क तौरु सुञातो वेंदो आहे। इहा अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। संदसि चवणु त अलाह ताला पाकिस्तान जी बांग्लादेश खे बि वसीलनि सां नवाज़ियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो बि चवणु आहे त मां उहो नस्ल सां तालुक़ु रखे थो जंहिंखे अलॻि थींदे ॾिठो आहे। अहम ख़बरनाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त बांग्लादेश क्रिकेट टीम सफ़ीर तौरु पाकिस्तान जो दौरो करे रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु त बंगाली क़ौम ख़िते जी अमीर तरीन क़ौमुनि मां हिकु आहे। संदसि चवणु त पाकिस्तान ऐं बांग्लादेश खे वेझो आणण लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। अहम ख़बर आहे असां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु त असांखे ॿिन्ही मुल्कनि जे अवाम जे फलाह ऐं बेबूद लाइ कमु करणो पवंदो। संदसि चवणु त गॾिजी अहिड़ा क़दम खणणा पवंदा जंहिंसां ॿई मुल्क ख़ुशहाल थियनि। आगाह कयूं पिया। अहम ख़बर जे हवाले सां सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो बि चवणु आहे त बांग्लादेश दुनिया में कामयाब मुल्क तौरु सुञातो वेंदो आहे। संदसि चवणु त अलाह ताला पाकिस्तान जी बांग्लादेश खे बि वसीलनि सां नवाज़ियो आहे।